अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त ड्रामे जी फील्ड में ईंदो आहे माण्हू त पोइ कुझु अहिड़ो इन्वॉल्व थी वेंदो आहे जो के शयूं हूंदियूं आहिनि जेके न करण जी बि हूंदियूं आहिनि त माण्हू कंदो आहे, जंहिंमें रोमांस आहे, इश्क आहे। जी, तव्हां घणा इश्क कया? इश्क कबा त न आहिनि, इश्क त थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं इन्वॉल्वमेंट जी ॻाल्हि आहे, उन सीन जी सिचुएशन आहे त तव्हां बीइंग एन एक्टर तव्हांखे उहो उन महिल रोमांस मतिलबु पंहिंजो जाॻाइणो आहे, भले तव्हां में न बि हुजे, छो जो तव्हांजी ड्यूटी आहे। तव्हां कंहिं कमेंट यानी तव्हां उन कैरेक्टर खे निभाइण जे लाइ पहिरीं इश्क कंदा आहियो, पोइ उहो कैरेक्टर कंदा। तव्हांखे उनजी पीक ताईं पहुचणो आहे, तॾहिं त तव्हांजी परफॉर्मेंस। मां बि उहो ई पुछो त अहिड़ा घणा इश्क तव्हां कया? अहिड़ा जेके बि रोमांटिक मुंहिंजा किरदार आहिनि, सम्झो उहे सभु। यानी पहिरियों तव्हां इश्क कया, पोइ उहो किरदार कया? पहिरीं मां इश्क ताईं पहुचण जी कोशिशि कई त कीअं थींदो आहे इश्क, त उन खे पढ़ियमि त इश्क छा आहे। इश्क वरी शेरी फराद ॿुधाए थो छा आहे, इश्क ससी पुनो ॿुधाए थो छा आहे, इश्क मूमल राणो ॿुधाए थो छा आहे। त उन्हनि मां इंस्पिरेशन वठी करे पंहिंजो पाण ते अप्लाई करे उहे जज़्बा जाॻाए ऐं उहा परफॉर्म। पर इहे त उहे लाज़वाल यानी हवाला आहिनि, रेफरेंसिस आहिनि। जी, मां ज़ाती ज़िंदगी जी ॻाल्हि पई कयां त फ़र्क़ु ॿुधो ज़ाती ज़िंदगीअ में ज़ाहिर इश्क थिए थो, मोहबत थिए थी। ऐं तव्हां मोहबत चई सघो था, इश्क ऐं मोहबत में इलाही वॾो फ़र्क़ु आहे मुंहिंजे हवाले सां। मोहबत सभिनी सां थींदी आहे, इश्क हिक सां थींदो आहे ऐं उहो हक़ीक़ी हूंदो आहे, उहो मिजाज़ी न हूंदो आहे जेको हिक सां थींदो आहे। ऐं हक़ीक़ी ऐं मिजाज़ जी जेकॾहिं असां डिफरेंस ॾिसंदासीं ॿिन्ही जो, त मिजाज़ जेको आहे, अशफाक़ अहमद साहब चवाणी त मिजाज़ तव्हां हिकु माण्हूअ जे आॾो सर झुकायो था सिर्फ़ु, ऐं इश्क तव्हां उन हिकु माण्हूअ जे करे सॼे आलम जे साम्हूं पंहिंजो सिर झुकायो था। अच्छा, असल इश्क त इहो आहे। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।